मातली में अर्शियान पब्लिक स्कूल हाजी सावण में सकाफ़ती तकरीब मुनक़िद कई वई। रिपोर्ट करे रहा है अब्दुल रज़ाक पंवर। आवाज़ टीवी के सॾ ते सकाफ़त के ॾियारे के हवाले से इलम पिरायो सिंध सवारियो सिरे हेठ अर्शा पब्लिक स्कूल हाजी सावण में सकाफ़ती तकरीब मुनक़िद कई वई। सकाफ़ती तकरीब में स्कूली ॿारनि सकाफ़ती टेबलो पेश करे गीतन ते रक़्स करे सिंध अमर से मोहब्बत जो इज़हार कयो। उन मौके ते स्कूल के सुपरवाइज़र मोहम्मद अली अब्बासी, उस्तादन इर्तज़ा हुसैन, इसरार खासकेली, फहद हुसैन चयो त सिंध की तहज़ीब सदियुनि जी तहज़ीब है। अजरक टोपी पटको असांजो शान है। माशाल्लाह इतने ॿारनि तमामु घणी बेहतरीन तैयारी कई है। इतने तव्हां टेबल ॾिठो हूंदा, तव्हां सॉन्ग्स ॾिठा हूंदा, तरानो ॾिठो हूंदो। माशाल्लाह इतने तमामु बेहतरीन प्रोग्राम हली रहियो है ऐं तमामु घणो इंजॉय करे रहिया आहियूं। ऐं असांजो सकाफ़ती ॾियारो है ऐं इहो ई चवंदा सिंध वारनि खे त हिन ॾींहं खे कॾहिं बि न विसारिजो। इन ॾींहं में ही पंहिंजो सभु कुछ है। तमाम जो ममालिक हैं वो अपनी जो पहचाने जाते हैं वो इसी वजह से पहचाने जाते हैं, अपनी सकाफ़त की वजह से। और हम सिंधी हैं और हम जो है अपनी सकाफ़त को, हमारी सकाफ़त से ही हमारी पहचान है। 1958 का जेके भी बोलियों असांजी पार्टीशन थी उन अज ताईं जेका सिंधी जंहिंमें जेको सिंध में रहे तो वो भी सिंधी है, भले वो पंजाबी ॻाल्हाए, उर्दू ॻाल्हाए या सिराकी ॻाल्हाए, वो असां सभु हिकिड़ा सिंधी आहियूं। के टेबलो असां खुद कयो ऐं उन हिसाब सां ॿिया जेके डांसूं वांसूं ये ॿियूं जेके सभु करायूं, स्पीचूं ऐं क़ौमी तरानूं ये बाक़ी सभु ये कराया विया। ऐं असां अजरक टोपी जा कपिड़ा पाया आहियूं ऐं असां मोर ठिली डांस भी कई है ऐं असां जाम मज़ो पियो अचे। अॼु असांखे जाम मज़ो आयो, असां एॾो इंजॉय कयो, असां डांस कयो। आवाज़ टीवी जिंदाबाद। स्कूली उस्तादन शागिर्दन जो चवण है त तैलीम का सवा इंसान अधूरो है। तैलीम से ही इंसान मंजिल माणे सके थो। असांखे घुर्जे त पंहिंजे ॿारनि खे बेहतर तैलीम ॾियारियूं। कैमरामैन एजाज निज़ामानी सां गॾु अब्दुल रज़ाक पंवर, आवाज़ टीवी न्यूज़, मातली।